मुझी खुशी में थोड़ो अंदाज़ो थी वियो हूंदो तव्हांखे। अॼु आउं वञा पई कुर्बानी जो जानवर वठण, सो तव्हां बि मूंसां गॾु हलो। मंडी पहुची विया आहियूं, हाणे अचो त हिननि जानवरनि जा रेट था पुछा कयूं। रेट क्या बताया आपने? 5 लाख। गाइस एडो हाई रेट आ हिते, समझ में सफ़ा ॻाल्हि नथी अचे। असांखे शइ हिकिड़ी पसंदि अची बि वई आहे, तक़रीबन डन बि थी वई आहे, लेकिन असांखे हाणे ॿकरा ॾिसणा आहिनि। असां पंहिंजो कुर्बानी जो जानवर ही वरितो जंहिंजो असां नालो रखियो ब्लैक डॉन। अच्छा जी, त असां होॾां वठी आयासीं पंहिंजो कुर्बानी जो जानवर। त मां हितां सोचा पई गुल पटे ऐं हली वञा, पर हेॾां होॾां ॾिठमि त होॾां माण्हू ॾिसनि था, हिन खां भलो आहे बसि ॾिसी करे ई हली वञा। पोइ असां अची वियासीं मटको वठणु, जेको असांखे ॾाढी मुश्किलनि खां बाद ई मिलियो, पर मिली वियो। उन खां बाद कुझु शयूं वठणियूं हुयूं घर जूं, उहे वठी करे ऐं पेट पूजा जी शइ त मूंखां कीअं विसरंदी, उहा वरिती ऐं जल्दी जल्दी में घर अची वियसि। एॾी गर्मी हुई भाई, छा ॻाल्हि कयूं था। पोइ अगली मिनी व्लॉग में अल्लाह हाफ़िज़।